जय झूलेलाल। सिंधु संगम जा संवाददाता सुरेश पोतानीअ जी ख़बर लेह लद्दाख मां, जिते भारतीय सिंधु सभा द्वारा झूलेलाल चालीहे उत्सव जी अखंड जोत जो विसर्जन कार्यक्रम हुयो। अचो त हिन कार्यक्रम जी ख़ासि रिपोर्ट सिंधु संगम माचिस मीडिया असांजे चैनल में ॾिसूं। असांजा संवाददाता सुरेश पोतानी पंहिंजी लेह लद्दाख सिंधु दर्शन जो यात्रा जो अनुभव असांखे ॿुधाइनि था ऐं असांजे साम्हूं रखनि था। कई सालनि खां ॼाणे न ॼाणे मन में सिंधु संस्कृति ॼाणण जो हिकु अलॻि ई आकर्षण हुयो त संयोग थियो त सिंधु दर्शन यात्रा में सम्मिलित थियण जो ऐं सिंधु घाट ते तिरंगो लहराइण जे उत्सव जो। चवंदा आहिनि भारत माता जो मुकुट आहे कश्मीर ऐं हिन मुकुट में जड़ियल हीरो आहे लेह लद्दाख। सिंधु दर्शन यात्रा जे बारे में वधीक ॼाणण जी कोशिश कई त जानकारी मिली त सिंध प्रांत में जन्मियल भारतीय राजनीति जा शिखर पुरुष श्री लाल कृष्ण आडवाणी जी हिननि जो 1996 में लद्दाख अचणु थियो ऐं हुननि जे रहणीअ जी व्यवस्था जहिड़े महिमान घर में की वई उते गॾु ई पास ई सिंधु नदी वहे पई त आडवाणी जी सिंधु नदीअ खे ॾिसी करे ॾाढा भाव विफोर थिया, संवेदना सां भरिजी विया त मानो कोई पंहिंजो पुटु शताब्दियुनि खां पोइ पंहिंजी माउ पंहिंजी विछड़ियल अमड़ सां मिले थो। त हिन ई भाव विभोरता सिंधु दर्शन यात्रा खे जनमु ॾिनो ऐं पहिरीं बार 1997 में 38 यात्रियुनि खे वठी करे पहिरीं सिंधु दर्शन यात्रा ते निकिरी पई ऐं अॼु ताईं इहा अविरल हले पई थी। हाणे त इलाही देशनि इलाही जॻहियुनि तां माण्हू इन यात्रा लाइ अचनि था। न केवल असांजा सिंधी भाइर बल्कि वधीक मात्रा में वधीक संख्याउनि में गैर सिंधी बि हिते पंहिंजो हिसो ठाहिनि था। वर्ष 2005 में हिन सिंधु दर्शन जी यात्रा खे सार्वजनिक माना सभिनीनि लाइ ठाहिण हेतु श्री इंद्रेश कुमार जी दूरदर्शिता ऐं भारतीय सिंधु सभा जी अॻुवाईअ में हिकु समितीअ जो गठन कयो वियो ऐं वर्ष 2008 में हिन समितीअ द्वारा 27,000 फिटनि में ठहण वारी हिकु बहुमंजिला इमारत जी नींव रखी वई ऐं ॾाढी विपरीत परिस्थितियूं हुजण खां पोइ बि 2015 में सिंधु भवन जो लोकार्पण थियो। इहो प्रदेश 11,500 फिट जी ऊंचाई हुजण जे कारण हिते थोरी ऑक्सीजन जी कमी हूंदी आहे, लेकिन कुझु ई समय में असांजो शरीर हिन खे अपनाए वठंदो आहे, माना असांजो शरीर हिन जे अनुरूप ढलिजी वेंदो आहे। पर चिंता जी का ॻाल्हि न आहे त लेह लद्दाख 11,500 फिट जी ऊंचाई हुजण ते बसियल रंग बिरंगा पहाड़, नदियूं, झरना, मथे चढ़ण लहण वारियूं घाटियूं ऐं इलाही रमणीय जॻहूं ॾिसण लाइ मिलंदियूं आहिनि, जीअं कि मैग्नेटिक हिल, गुरुद्वारा पत्थर साहिब, दुनिया जी सभिनि खां ऊंचाईअ ते ठहियल रोड, खारदुगला पहाड़, कारगिल मेमोरियल, पेगांग झील, शांतीअ जो स्तूप, सिंधु भवन, सिंधु घाट, इहे सभु ॾिसण वटियूं जॻहियूं हुयूं, लेकिन सभिनि खां अविस्मरणीय माना न विसरण वारी चीज़ रही सिंधु नदीअ जो दर्शन। इहा असांजी उहा ई पुण्य सलीला आहे, असांजी माता आहे जंहिंजी गोद में असांजी सभ्यता ऐं संस्कृतियुनि सांस वरिती आहे। इहा उहा ई सिंधु आहे जंहिंजे कारण असां हिंदू ऐं असांजो देश हिंदुस्तान आहे ऐं असांजे देश खे हिंदुस्तान चयो वियो। इहा एशिया जी सभिनीनि खां लंबी नदी आहे। हिन जो 2900 किलोमीटर जो फैलाव कैलाश मानसरोवर सां निकिरी करे भारत जे लेह लद्दाख खां थींदो हुए ऐं पाकिस्तान जे विच मां गुज़रंदे हुए हीअ नदी अरब सागर में समाइजी वेंदी आहे। हिन नदीअ जे तट ते माना किनारे ते वेदनि ऐं उपनिषदनि खे विस्तार सां लिखियो वियो। हिन असांजी सिंधु नदीअ मां असांजे ईष्ट देव झूलेलाल अवतार वरितो। हिन लाइ असांजे ईष्ट देव झूलेलाल खे जल जो देवता माना दरिया शाह बि चयो वेंदो आहे। जॾहिं हुननि अवतार वरितो त माण्हू ख़ुशीअ सां झूम उथिया, नची उथिया ऐं ॻाइण लॻा, आयो लाल आयो मुंहिंजो लाल, झूलेलाल झूले मुंहिंजो लाल। अहिड़ा आयो लाल ऐं झूलेलाल जे जयघोष करण लॻा ऐं तॾहिं खां इहा परंपरा रही कि जॾहिं बि कोई संकट ईंदो, जॾहिं बि पाणी न वरसंदो, तॾहिं सभी माण्हू ईष्ट देव जी आराधना कंदे हुए ऐं ईष्ट देव झूलेलाल खे नमन कंदे हुए हमेशह पंहिंजी झोली फैलाए पलव साहिब करे विश्व जी शांतीअ लाइ प्रार्थना कंदा आहिनि।
त सभु सुख हुजे, सभु मंगल हुजे, हर कोई ख़ुशि हुजे, सभिनि जो कल्याण थिए। हिन ख़बर में असां पंहिंजी सिंधू सभ्यता, पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सिंधू नदी जेका पंहिंजी अमड़ आहे उनखे ॼाणियोसीं। त ख़बर खे लाइक कयूं ऐं हिन ख़बर खे शेयर करे सिंधियत खे वधायूं। जय झूलेलाल।